नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दादू में ख़बर ॾींदा हलूं त दादू में अगवा बाद बाज़ियाब करायल अनम सोलंकी खे सिविल जज जी अदालत में पेश कयो वियो। अदालत अनम खे 3 ॾींहनि लाइ पुलिस हवाले करे छॾियो, जॾहिं त गिरफ़्तार जवाबदार ज़ुबैर खे बि 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। सिविल जज पारां पुलिस खे अनम जो मेडिकल कराइण जो बि हुकुम ॾिनो वियो। नारी जो चवणु आहे त मूंखे घर आॾो ज़ुबैर समेत 2 ॼणा ज़बरदस्ती अगवा करे विया हुआ। ॿिए पासे दादू जे मोरखोपुर पाड़े में मुबीना अगवा थियल वहीदा बबर बाज़ियाब न थी सघी। वहीदा जे मां समीना मौलवी गुलाम मोहम्मद बबर जी अगवाणी में वारसन मुज़ाहिरो करे रेलवे ट्रैफिक ते धरणो हयो, ट्रैफिक बंद करे छॾी। संदो चवणु आहे त राशिद जमाली वारा हथियारनि जे ज़ोर ते वहीदा खे अगवा करे विया आहिनि। FIR दाख़िल हुअण बावजूद पुलिस जवाबदारनि खिलाफ कार्रवाई नथी करे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।